जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां अव्हांखे नौशहरोफिरोज खां ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा हलूं त गवर्नमेंट भिटाई अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जी हलफ़ बर्दारी तक़रीब थी, जंहिंजो ख़ासि महिमान DG हेल्थ डॉक्टर ارشاد मयमण हो, जंहिं ते सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोئي, चेयरमैन एजाज़ काकेपोटो, अब्दुलजबार क़ुंभर, अशरफ कुरैशी, मोहम्मद यूनिस वसण, सुल्तान अहमद जुणजो, ज़वार अली असगर मला, शफ़ी मला, अशफाक वसाण समेत तंज़ीम जा सूबाई अॻवान तोड़े ज़िलनि जे यूनिटनि जा अॻवान शरीक थिया। तक़रीब में आयल महिमाननि खे अजरक उॾाइण बैदि नवनि उहिदेदारनि खे हलफ़ खणायो वियो, जिते ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो हो त असांजी तंज़ीम जो मक़सदु पैरामेडिकल स्टाफ जा मसइला सिंध हुकूमत ऐं सिहत खाते ताईं पहुचाइणु आहे। टाइम स्केल ऐं हेल्थ प्रोफेशनल अलाउंस अहिड़ा मुतालबा आहिनि जेकी बार बार मञिया विया आहिनि, पर अमली तौरु उन्हनि जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे।